बोलो सतगुरुदेव भगवान की जय। आयो लाल कयो झूलेलाल। देवादिदेव महादेव बाबा भोलेनाथ जी कृपा, प्यारे असांजे बाबा साईं झूलेलाल साईं जी कृपा, सतगुरु माता रुक्मणी देवी साहिब जन जी आशीष सां 5 फेबरवरी 2025 खां 2025 जे 11 फेबरवरी ताईं दक्षिण भारत जी यात्रा जे लाइ माता रुक्मणी देवी जी सुहिणी यात्रा में लॻभॻि 40 खां 45 प्यारा सुठियूं शख़्सियतूं, असांजा बुज़ुर्ग सुहिणा माण्हू गॾु जुड़िजी चुका आहिनि। लख धन्यवाद। असांजी बि कोशिशि हर यात्रा में इहा ई रहंदी आहे त असांजे संस्था तरफ़ां हिकु त पहिरियों झूलण साईंअ जो बहिराणो साहिबु उते ज़रूरु कढूं। जिते हलनि सिंधी उते पंहिंजी पहचान अवश्य छॾनि। झूलेलाल साईं जो परचम लहराइनि। रामेश्वरम जे ज्योतिर्लिंग में बि, कन्याकुमारीअ ते बि, हर जॻह ते जिते जिते असांखां थी सघंदो पूज्य बहिराणो साहिबु पंहिंजो गुरु साहिब जे सुखमणी साहिब जो पाठ संकीर्तन कंदा। श्री प्रभु श्री राम कृष्ण जी संकीर्तन ज़रूरु कंदा रहंदासीं। गॾोगॾु इहो ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए पई त जेके बि सुहिणियूं शख़्सियतूं असां सां गॾु जुड़िजी हलनि थियूं, असांजो मक़सदु असांजे प्यारा सेवाधारी श्रवण कुमारनि जो इहो ई रहंदो आहे त तव्हांजे लाइ वधि में सुठी सहूलियतूं असां उते मैसर कराए सघूं। तंहिंजे करे विनंती इहा ई रहंदी आहे त टाइम जी क़दुरु कजो। ऐं ॿियो हिकिड़ो अनुरोध हिन दास पारां मां तव्हांखे अवश्य कंदुमि। असीं अॼुकल्ह गवर्नमेंट रेलवे पोर्टल ते 2 महीना अॻु में रिज़र्वेशन अची रही आहे त असीं 1 महीनो अॻु में ई काई बि जेका यात्रा हूंदी आहे उहो कढी छॾींदा आहियूं। हाणे टिकेटां RAC थी वियूं आहिनि, लॻभॻि RAC बि पूरियूं थियण वारियूं आहिनि। जेकॾहिं कोई वेटिंग लिस्ट टिकेट असां कढूं था ऐं कोई 70-75 साल जो बुज़ुर्ग, उनखे 30 कलाके 28 कलाके जी इन रनिंग में जेकॾहिं उन्हनि खे सुम्हण जी सीट न मिलंदी त असांखे ॾाढो ॾुख थींदो। एडजस्ट करे सघंदा आहियूं। कुझु असां वटि नौजवान ॿारनि जूं पंहिंजूं सीटियूं एडजस्ट करण लाइ आहिनि, पर इहा वेनिती आहे। मां तव्हां सभिनि खे वरी चवंदो आहियां, ॿियो कुझु न, आधार कार्ड जी कापी ऐं कंफर्मेशन जे लाइ कुझु थोरो अमाउंट, बाक़ी सभु भले ॾियण जी ज़रूरत कान्हे का। अपार कृपा आहे माता रुक्मणी देवी साहिब जे दर ते। पर इहो ज़रूरु कंदा कयो, पंहिंजी टिकेट बुकिंग टाइम ते करायो। गॾोगॾु ॿी हिकिड़ी संस्था जे पारां वेनिती रहंदी त हीअ असांजी सुहिणी यात्रा में लाइव टेलीकास्ट जिते जिते बि असां हूंदासीं हिन माता रुक्मणी देवी चैनल ते, जीवन तरंग चैनल ते लाइव उन ते रखंदासीं त तव्हां बि पंहिंजे घर ॿार में ॿारनि खे, ॿियनि खे, सभिनि खे चई छॾिजो त माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जो ही चैनल सब्सक्राइब करे छॾनि, जीअं तव्हांजे घर वारनि खे तव्हां जिते जिते वञी रहिया उते लाइव टेलीकास्ट फेसबुक, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, सभिनीनि ते असांजी नौजवान टई जेका असांजी सोशल मीडिया एडवोकेट यश रोहिड़ा ऐं करिश्मा रोहिड़ा जेके आहिनि उहे सॼी उहे संभालींदा। चवण जो मतिलबु पंहिंजे ॿारनि खे उन्हनि खे फॉलो करण लाइ चई छॾींदो त तव्हांखे हू घर वेठे उते ॾिसी सघंदा। सुहिणी यात्रा इहा 5 फेबरवरी खां शुरू थींदी। असां हुन में वधि सुहिणा मंदर जीअं वञण सां रामेश्वरम ज्योतिर्लिंग, कन्याकुमारी में अग्निपीठम अनंता पद्मनंदन स्वामी जेको दुनिया जो वधि में शाहूकार मंदरु आहे, रामानाथम, पारब्रह्म ब्रिज जेका असांजी राम सेतु आहे, धनुषकोडी राम सेतु, गॾोगॾु उते संकीर्तन, कथा, डांस ऐं असांजे सिंधियत खे प्रमोट करण जे लाइ जीअं नौजवान टई उन्हनि बुज़ुर्गनि सां मिली करे सिंधियत जे कार्यनि खे अॻियां वधाइनि, सिंधियत जे सुहिणनि कमनि खे सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाइनि। जेके जेके असां सां गॾु कुझु दिल्लीअ मां, अजमेर मां, अहमदाबाद मां अलॻि अलॻि सुहिणियूं शख़्सियतूं अचनि थियूं, तिन जूं टिकेटां उतां डायरेक्ट थियल आहिनि। कुझु बम्बईअ मां,
उन जूं फ्लाइट जूं टिकेटां बि अलॻि अलॻि तरीक़े सां कयल आहिनि। बाक़ी सभई असां हितां कल्याण मां इन ट्रेन मां गॾिजी हलंदासीं। मूंखे उमेद ई न पकी ख़ातिरी आहे त हमेशह जीअं हीअ ट्रिप बि हीअ यात्रा बि असांजे बाबा भोलेनाथ साईं झूलेलाल सतगुरुनि जे कृपा सां ॾाढी सफल वेंदी। ऐं जेके बि हलनि था पिया असांजा बुज़ुर्ग असांजा प्यारा जेके घुमण लाइ उहे हमेशह जीअं ख़ुशियूं ऐं आसीस जो हथु असांजे श्रवण कुमारनि मथे अवश्य कंदा। छो जो ही यात्रा जो मूल मक़सदु ई इहो आहे त जेके नंढा ॿार जेके पंहिंजे बुज़ुर्ग माता पिता खे नथा घुमाए सघनि, माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था उन्हनि जो ही ज़रियो आहे। सुहिणियूं यात्राऊं बुज़ुर्गनि खे चाहे गोवा हुजे, चाहे हरिद्वार हुजे, चाहे बद्रीनाथ हुजे, चाहे केदारनाथ हुजे, चाहे दक्षिण यात्रा हुजे या चाहे हुजे दुबई ऐं बैंकॉक, सभु हंधि घुमाइण जे लाइ झूलण जा बहिराणा कढण जे लाइ असीं तत्पर आहियूं। सुहिणे नमूने सां इहे यात्रा करे अचूं, इहो ई निवेदन। ऐं गॾोगॾु टिकेटां मां वरी चवंदुमि उन्हनि जे लाइ महिरबानी करे तव्हां पहिरीं संपर्क कंदो। वेटिंग लिस्ट चढ़ण खां पोइ असीं टिकेट कढण में असमर्थ आहियूं, छो जो रेलवे जे पोर्टल ते असीं कुझु नथा चई सघूं पिया। इन ई उमेदुनि सां त ख़ुशियुनि सां हीअ यात्रा सफल थिए ऐं वरी अॻियां ईंदासीं होलीअ जे धमाल करण जे लाइ गोवा में 14 तारीख़। उहा बि ट्रिप जल्दी तव्हांजे अॻियां ईंदी। जय झूलेलाल, जय जय माता रुक्मणी देवी। बोलो।